आयोलाल सभई चयो झूलेलाल माया किशोर स्वर्ण इसरानी सिंधी नॉलेज ते तव्हांजो स्वागत आहे। भगवान श्री कृष्ण जी नगरी अॼु झूलेलाल मय थी वई। हर ओर भगवान झूलेलाल जा जयकारा गूंजेना रहा। ऐं हिन सां गॾु मथुरा शहर में निकिरी भव्य भगवान झूलेलाल जी शोभा यात्रा। ऐं हुन खां पहिरीं थिया हुआ सांस्कृतिक कार्यक्रम। सॼी स्टोरी लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ठहियल रहियो मूंसां गॾु। ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। भगवान झूलेलाल जी भव्य शोभा यात्रा पूरे मथुरा शहर में निकारी ऐं हिन में सिंधी जनरल पंचायत जी जेकी भूमिका रही उहा घणई सुठी रही ऐं हर कोई पदाधिकारी ऐं उन जा सदस्य हिन पूरे शोभा यात्रा में उत्साह सां गॾु भागीदारी वरिती ऐं हिन प्रकार पूरे शहर भर में आयोलाल झूलेलाल जो जयकारो रहियो ऐं सभिनी हिन चेटीचंड जे पर्व जी ख़ुशी में पंहिंजी दुकानूं बंदि रखियूं ऐं पंहिंजे घर में ॾीया ॿारिया। मथुरा जे होली गेट का शुरू थी हीअ झूलेलाल शोभा यात्रा खां पहिरीं मथुरा जे अप्सरा पैलेस में सिंधी जनरल पंचायत जे पारां घणई सुठा सुहिणा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कया विया। लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। हलिया ओ हलिया हलिया ओ हलिया।